तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़िज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अॼु अवां जे ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं हज़रत शेख सैदी शिराज़ी रहमतुल्लाह अलैह जी मशहूर ज़माना किताब बूइस्तान जी हिकिड़ी प्यारी हिकायत, जंहिंजो नालो आहे माउ ॼणींदी पुटड़ा भाॻु न ॾींदी वंडे। त अचो हलूं था उन प्यारी हिकायत ॾांहुं। ॻाल्हि था कनि त कंहिं मुल्क जे बादशाह खे 2 पुट हुआ ऐं 2 ॼणा तंदुरुस्त तवाना जाठा जवान ऐं मुंहं मुहांडे में बि सुहिणा हुआ। उन सां गॾु फुर्त चालाक सियाणा सेबता दिलेर मुड़ुस ऐं तलवारबाज़ीअ में बि भड़ हुआ, मतिलबु त हिक ॿिए खां ज़ोर हुआ। जॾहिं पीउ ॾिठो त मुंहिंजा 2 पुट रोब वताब लड़ाई करणु घोड़े सवारी ऐं निशानबाज़ीअ में पंहिंजो मटु पाण ऐं हिक ॿिए खां वधीक आहिनि, तॾहिं उन छा कयो जो पंहिंजे मुल्क खे 2 हिस्सनि में विरहाए हर हिक पुट खे पंहिंजो पंहिंजो हिसो अलॻि करे ॾिनई। जीअरे ई अहिड़ी विरासत उन करे कयईं त मतां पीउ जे वफ़ात खां पोइ पाण में इत्तिफ़ाक़ी करे विड़ी ढांगा न थियनि। अहिड़ीअ विरासत खां पोइ बादशाह चंद ॾींहं जीअरो रही मरी मजात थी वियो। हाणे हिक बादशाह मां फिरी 2 बादशाही थी पयूं। हर हिक पुट पंहिंजे पंहिंजे इलाइक़े ते बादशाही करणु लॻो। मुल्क में न लश्कर जी का कमी हुई न ख़ज़ाननि में का खोट हुई। हर हिकु बादशाह पंहिंजे पंहिंजे अकुल सम्झ ऐं तबियत मुताबिक़ राह वरिती, हिकिड़े अदुल इंसाफ़ वारी वाट वरिती जीअं संदन नेक नालो जहान में रोशन थिए। ऐं ॿिए वरी खाओ खावां ऐं फुरमार ते ज़ोर ॾिनो। पैसनि जो प्यासी हो सो ज़ुल्म ई ॾाढ सां दौलत पे गॾु कयईं। पहिरें बादशाह नरमी रहम ऐं सखा जी आदत अख़्तियार कई। फ़क़ीर फ़ुक़रा सां हमदर्दी पे कयईं। मुल्क में मिसकीन मुहताजनि बेघर ऐं निधणकनि माण्हुनि लाइ घर जोड़ायईं। मुसाफ़िरनि ऐं सयाहनि लाइ मुनासिब मुसाफ़िर खाननि जो इंतिज़ाम ऐं बेवह ऐं बुखियनि लाइ मुफ़्त नगर जो इंतिज़ाम कयईं। सिपाह जो तइदादु वधाए मथनि ख़र्च पखो बि जाम पे कयईं। उन्हीअ ख़र्चनि सबबि मुल्की ख़ज़ाने में कुझु कमी आई, पर रैयत अहिड़ी ख़ुशि हुई जो संदन नेक दुआऊं अर्श ते पहुचूं। उहो बादशाह निहायत नेक सीरत ख़ुशि ख़लक़ आम ऐं ख़ासि जो भलो चाहींदड़ ऐं अल्लाह ताला जो शुक्रगुज़ार हो। जॾहिं मुल्क जो बादशाह अहिड़ो शरीफ़ नफ़्स ऐं सभाॻो हो, तॾहिं उते जे ॿियनि अमीरनि ऐं हूंदीअ वारनि बि मुहताजनि मिसकीननि ते वसार पैसो पे ख़र्च कयो। नतीजो इहो निकितो जो सभु माण्हू ख़ुशहाल थी विया। उते जे ॾाढनि मुड़ुसनि खे बि हुकूमत अहिड़ो कंट्रोल में कयो हो जो कंहिंखे कंहिंखां का शिकायत न हुई। होॾां ॿिए भाउ मुल्क में तरक़ियाती प्रोग्रामनि जे बहाने हारियुनि नारियुनि ते टैक्स रखिया। वापारियुनि जे माल में लालच जूं अखियूं विधाईं, पोइ त माण्हू अचे परेशान थिया। आउं हीअं न चवंदुसि त उहो बादशाह ग़रीब आवाम जो दुश्मन हो, पर हक़ीक़त में पंहिंजो ई दुश्मन हो। तरक़ीअ जे दिलासनि ऐं ओसीड़ियुनि ते न पाण पे खाधाई न को हक़दारनि खे कुझु पे ॾिनई। मतिलबु त रैयत सां नामुनासिब रवश पे हलियो। केतिरनि अटकलुनि सां पैसा गॾु कंदो ऐं ख़ज़ाना भरींदो पे रहियो। नेठि नतीजो इहो निकितो जो अवाम ऐं फ़ौज परेशान थी पिया ऐं ॿाहिरियनि मुल्क जे वापारनि जॾहिं ॿुधो त हिन मुल्क में ज़ुल्म थो हले, तॾहिं उन मुल्क सां वापार ऐं ॾेती लेती बंदि करे विया। वरी अलाह जी कुदरत अहिड़ी थी जो 1 साल पोखियल फसल खस थी वियो। पोइ त उते जा माण्हू बुखुनि जे बाह में पे सड़िया ऐं सख़्तु परेशान थी पिया। इहो हाल ॾिसी संदि दुश्मननि मुल्क ते हमिलो कयो। आसमान जी जंग अॻुमी जोटियल ई जो बारिश जो नालो निशान बि कोन हो। हाणे ख़ुश्क ऐं सुकल मैदाननि ते दुश्मननि जे घोड़नि जी टाप टाप जो आवाज़ु परे ताईं पे ॿुधो। नेठि मुल्क खसिजी वियुसि। अहिड़ी बेमुरवत बेसम्झ बादशाह मां चङाई जी कड़ी उमेदु रखी सघिजे थी, जंहिं लाइ संसि राॼ पियो बददुआ करे पिटे ऐं पारा था ॾिए। हुन बादशाह जो बख़्तु ऐं भाॻु बज़ल खां फिटल सम्झिबो, तॾहिं सुधरण जी सम्झ ई न आयसि। हुन बेसम्झ रियत जी फुरमार में मुल्क जी तरक़ी पे सम्झी। हुन जी मुढ खां ई सोच उबती हुई, तॾहिं हड़ विञाए वेठो। उन जो मिसाल हुन बेअकुल अयाणे माण्हूअ वांगुरु आहे जेको पराए बाग़ में घिड़ियो हो ऐं कंहिं वण ते चढ़ी हिकु ॾार ते वञी वेठो, पोइ उन ई ॾार खे पाड़ खां वढणु लॻो।
कुहाड़ी जे ठक ठक ते बाग़ जो माली उते अचे पहुतो। हुन हमराह जो हीउ हाल ॾिसी चयईंसि त अड़े बेअकुल, इहा पाण सां दुश्मनी पियो करी। जंहिं ॾार ते वेठो आहीं उनखे पाड़ां खपे, पाण खे कंध भर थो केराई। सियाणा चवंदा आहिनि त जॾहिं तोखे ताक़त हुजे तॾहिं बि कंहिं कमज़ोर खे धिको ॾेई हेठि न किरा, छो त जंहिं कमज़ोर मिसकिन खे तूं अॼु कुझु बि नथो सम्झी, सुभाणे उहो कमज़ोर तो ॾाढे मुड़ुस खे वठी अलाह अहकुमल हाकिमीन आॾो आणे बीहारींदो। या त हिते हिन जहान में ॾाढो मुड़ुसु कमज़ोर ऐं कमज़ोर ताक़तवर थी सघे थो, उनखां सवाइ पाण खां कमज़ोर सां मुक़ाबिलो करणु ऐं जंग जोटणु बि चरियाप आहे। छो त जेकॾहिं इतफ़ाक़ सां हू खटे वञे त पोइ केॾी न शर्मसारी थी पवंदी। हाराइणु हूअं बि ख़्वारी आहे, पर पाण खां हीणे हथां हाराइणु ॿीणी ख़्वारी आहे।